तकरार, हाय तकरार। दादा सालो धाम में आयो मीर हुन सां ॾाढी नान साबित थी आहे। तुंहिंजे चवण जो छा मक़सदु आहे सुल्तान? त सालूअ जे करे असां मीर जी खलल आहियूं? न सुल्तान न, सालू असांजे कंहिं बि कम जो न आहे। हा बाक़ी असां मीर जे मथां हथ घुमाए हिकु धक असां ॿ शिकार करे सघूं था। मां कुझु सम्झुसि कोन दादा। सालू पंहिंजी छोरी जो संग ॾिए पियो बहावल जे छोरे शामीर खे, जॾहिं त सालूअ जी छोरी जे मथां मीर मस्त लॻो थो वठे। असां जेकॾहिं सालूअ जी ॾींहं ते लत ॾेई इहो रिश्तो मीर खे वठाइणो न, मीर थी वेंदो ख़ुशि ऐं बहावल जे मुंहं ते बि दांगी मलजी वेंदी। उहो सर जेको असांजे साम्हूं थियल आहे उहो झुकी वेंदो। वॾायो दादा, जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे तीअं ई कयो, पर मीर बि त पाण खे मोतबर सम्झण लॻो आहे न। देर मुंहिंजी हिकु उछल सां ई सम्झी वियो आहे, हाणे वधीक ओॾाम कोन कंदो। ठीकु आहे दादा, जेको तव्हांजो हुकुम। बदल जी बाबा साईं। वञ तूं मीर खे वठी आ। हाज़िर बाबा साईं। सुल्तान, मां तोखे इहो मलाखड़ो अहिड़ो त मचाए थो ॾियां जो अन क़रीब सिजावल ऐं मीर जा हिक ॿिए जी ॻिचीअ में हथऊं था, ऐं उन टाइम तव्हां मीर जा भरजलू थीजो ऐं पोइ ॾिसजो त इहो मीर कीअं थो बहावल जो पटको धूड़ करे। दादा हिन बावल सां छा चार घर ॿधल आहिनि, हाणे इहो पाण खे देह जो वॾेरो थो सम्झे। सुल्तान, मूंखे पंहिंजी शादीअ जे मसइले मुंझाए पियो वञे, हुन मां हाणे आजो थी वियो आहियां। हाणे पंहिंजे सभिनी दुश्मननि जी घणे घणे सार लहे पई, बहावल जो बिलो करे वठूं, पोइ विझंदासीं हिन सजावल जी निड़ीअ में हथ ऐं हुनजो पटको लाला जे हथां दूर कराईंदासीं। कंहिंखे बि बख़्श कोन कंदुसि सुल्तान, कंहिंखे बख़्श कोन कंदुसि। सतारा सां महिमान थी तुंहिंजे घोट तोॾे बि आयासीं ऐं तूं खिसकियो ॿाहिरि थो वञी। चांहि कोन प्यारी दे। सजल चाह त छा, पर तव्हांखे हाली मानी बि खारायां थो। तार वल ॻोठ मुंहिंजे। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। तूं वेह देरि न कर। तव्हां हलो मुंहिंजे उताक ते वेहो, मां पंहिंजी गाॾी ते अचां थो, थोरो ज़रूरी कमु आहे। कंहिं बि सामान जी का बि ज़रूरत कोन्हे, असां कुझु बि कोन खाईंदासीं पीअंदासीं, सिर्फ़ु चांहि तुंहिंजी पीबी। हल वे, शाबाश। इहा पर छा पोइ कीअं, इहा बकवास मूंखे बिल्कुलु पसंदि न आहे। हल वे। सतारा, बाबा साईं जेकॾहिं चवे थो त गाॾीअ ते वेह त वेह, जेकॾहिं न वेहां त पोइ कंहिं ॾिठी आहे सतार, पोइ अॻु बाद जी ॻाल्हि आहे। वे। इहा नाइंसाफ़ी आहे सजावल ख़ान, मूं तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? बिगाड़ण जे बारे में त असां बि कुझु कोन था चऊं, ॿ टे ॻाल्हियूं करण तो साईं लाइ तोखे तकलीफ़ कोन ॾींदासीं, उहा असांजी औताक़त ताईं हल। ठीकु आहे, पर मां पंहिंजी गाॾी ते हलंदुसि, छो जो मूंखे वापसि बि अचिणो आहे। तो वटि गाॾियूं बाक़ी जा असां गॾु गाॾियुनि ते चढ़ी आया आहियूं। हे छा आहिनि? हे गाॾियूं न आहिनि? सालू तोखे छोरी कोन ॾींदो। सुठी सलाह लीमे जी इहा अथई त छोरी खे भॼाए वञ ऐं इन कम में तुंहिंजो पूरो पूरो मां साथ ॾींदुसि। भॼाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे, संग त सालू जा वॾा वॾी था। पोटर शामीर, सुभाणे शाम जो बुकी विझण लाइ अची वञिजो, असां तव्हांजो इंतज़ारु कंदासीं। सालू वॾनि सां गॾु अची वियो अथई,
हाणे ॾींहं न मोह ठीकु आहे चाचा, असां पूरी जंज सां पहुची वेंदा। दे ख़बर हाणे सालू जा वॾा तोखे संग ॾींदा। ओ चाचा खट्टा मिठा लीमा, तो छा भला मीर के सफ़ा निंधण को ॿार सम्झो आहे छा? मीर खपर नांग थई, जंहिंजे डंग खां इहो गोगो पीर भी न बची सघियो त पोइ इहो शहमीरी सालू कीअं बची सघंदा? उहो त ठीकु आहे, पर छोरी वनवाह में वेह पई वनवाह में। उहा शाम त ॾाढी परे आहे चाचा लीमा। पंहिंजो कमु त अॼु राति ई थी वेंदो। राति कहिड़ो कमु थींदो ऐं तूं छा कंदे? राति तोखे मुंहिंजी बुकीअ जो सॾु आहे, ढोल शरनाइनि सां गॾु पहुची वञजांइ। जे न पहुची न त पोइ सम्झी थो चाचा खट्टा मिठा लीमा। ढोल शरनाइनि सां मां कहिड़ो कोन ईंदुसि, बचुल खे बि वठी वेंदुसि, बचुल खे। त पोइ वञी ढोलारियुनि खे सॾु ॾेई अच त जी मां बाक़ी तयारी करे वठां। अॼु छोरो अहिड़ो गंद कंदो जो इहो सालू ऐं शहरू इन गंद मां निकिरी कोन सघंदा, निकिरी कोन सघंदा। सिजावल खाना इहो नाइंसाफ़ी था कयो। छा जुड़े नाइंसाफ़ी? हाँ, जीअं तूं हिते आयो हुई तोखे खट ते इज़त सां विहारियो अथऊं, मानी टुकुर सभु खारायो अथऊं तोखे, तोते त अञा हथ बि न आहे खयो। हाँ, ऐं तूं चई तो मुंहिंजी इज़त नथा कयो। अड़े मां तो इन करे चवां त सुभाणे तूं जीअं मयार न ॾी त सिजावल खान तॾे जो भलो न आहे, पंहिंजे तॾे जो मान बि न रखे। इन करे त तोते अञा मूं हथ बि न आहे खयो, ऐं तूं थो चवीं त मूंसां नाइंसाफ़ी था कयो। मूंखे पंहिंजा बि कम आहे न, सॼो ॾींहुं हिते वेठो त कोन हूंदुसि न। तव्हांजो जेको कमु आहे न उहो मूंखे ॿुधायो ऐं मूंखे हिते वठी छो आया हो? मुंहिंजो वॾो कमु तो में न आहे, सफ़ा हिकिड़ो एतिरो नंढड़ो कमु आहे जंहिंजे लाइ तोखे हिकिड़ो अर्ज़ु कंदासीं। सतार साईं, हुकुम कयो। सुभाणे न ॿिए ॾींहुं मूंसा जी हाज़ुरी आहे, सो उन हिक केस में तुंहिंजी शायदि। हा, मां शायदि बसि तोखे पंहिंजो रुगो बयानु मटाइणो। ईअं कोन थी सघंदो सिजावल खाना। ॾाहो थी ज़िद छॾ, हर भरो मूंखे ॾाढ ते मजबूर न कर। मां चाहतो मोहबत में कम थी वञे, लठ भी बचे नांग भी मरे। हर भरो मूंखे तकलीफ़ छो था ॾियो इहो सभु कुझु करण जी? न सिजावल खाना, मां बयान कोन फेराईंदुसि ऐं तव्हांखे जेको ज़ोर लाइणो आहे न भली लायो। ॾिस तार, इहो हिकिड़ो नंढड़ो मामूली केस आहे, इन में को मूंसा खे फांसी कोन ईंदी। हूअं बि मूंसां मथां लॻल केस कुझु त पंहिंजो दम ई टोड़े विया आहिनि ऐं गुलण बि पंहिंजो बयानु तब्दील करे वियो आहे। पोइ हरू भरू तूं ज़िद ते छो आहे? मां रईस नवाब खान सां गद्दारी नथो करे सघां। कमीना कंहिं चाहे जा, मां तोखे पियो थो इज़त ॾियां, दिमाग़ में ॻाल्हि न थी वे। बार बार नवाब खान जो नालो विच में खणी पंहिंजे मोचड़नि खे पियो थो दावत ॾी। हाँ, अरे वठसि नायसि खल हिन जी। मां बहावल खे चई आयो आहियां त सुभाणे शाम अची बुकी विझी वञो ऐं लाहियो असांजे मथे जो सूर। मुआने भागा चवे छा तूं? हाणे जे असां पाण वञी हुननि खे दर ते चऊं त हीअ तारीख़ वठो त छा सोचींदा? चवंदा त छोरीअ मां बेज़ार आहिनि, छोरी बिरथी अथनि, सॼी ज़िंदगी पिया चवंदा त को न को मसलो हुयो न जो हिते पाण हली आया। मसलो त इहो छोरे मीर वारो ॿुधायो मान न, बाक़ी हो पाण सम्झनि था
तू हरू भरू लस्सी न विलोड़ अजायो पाण खे होश मां न कढ। पर मां चवां थी बस कयो अम्मा बस कयो। दुआ कयो त खैरन सां मुंहिंजी शादी थी वञे। खैरन सां किथे अम्मा, माणे जी मर्ज़ी आहे त वॾा तमाशा थियनि। हा न्याणी रुगो तुंहिंजी आहे मुंहिंजी थोरी आहे। इन करे मां चवंदसि त शादीअ में निफेड़ पए। तूं मुंहिंजी ॾाड़ीअ में हथ न विझ। जेकॾहिं तूं चाहीं थी न त मां हींअर ई वञी बहावल वारनि खे इहो चई थो अचां त तारीख़ कची आहे, शहरू नथी मञे। उन करे पाण अची तव्हां हुनखे राज़ी कयो ऐं तारीख़ वठी वञो। असांजे बसि मुआ सांठा वधीक मूंखे होश मां न कढ। मां तोखे होश मां कोन थो कढां, पर तूं चाहीं थी त सालू वॾड़ो छो थिए, हर कम में मां अॻियां हुजां ऐं पटको ॿधी ॻोठ वारनि जे विच में वेही वञी फ़ैसिला कयां। पर ॻोठ वारनि जी मत खसी आहे जो नवाब खे पग ॿधराई अथनि, इहा पग त तोखे ॿधराइनि हा। अमाउ थी इहा थामन धोइण वारी मुई खणी हिन मोए जे वात में विझो, न त इहो वात बंदि न कंदो। जेसीं ताईं हे दुश्मन शहरूअ खे होश मां न कढंदो तेसीं ताईं न मुड़ंदो। उहा मां तूं ॿुधा त माणे खे होश मां थो कढां या अॻु में ई होश मां निकितल आहे। मोकिले बि पाण थी त वञी न्यापो ॾेई अच, वरी न्यापो ॾेई वापसि अच त विझे थी ॾाड़ीअ में हथ। मालिक साईं भला केड़ो मुंहिंजे मथां अज़ाब नाज़िल कयो आहे। अजाब नाज़िल कयो आहे। सॼी उमिरि ख़िदमत कई मां, एतिरे क़दुर जो पेर बि धोता मां, हाणे लाचार आहे इन करे खटत चढ़ी के काॾे वञा। हां मुंहिंजा पेर धोतई ऐं मूंखे यादि ई कोन्हे। ख़ुदा जो कसम आहे मां कॾहिं बि मूंखे हथ बि कोन धोराए अथसि त पेर किथां धोराईंदी। ना मञू कबर बि जाइ न ॾींदई, कबर बि जाइ न ॾींदई। कूड़ हणंदी चढ़ंदी थी वञी, कुझु छई कोन थो अचे मथे में। मां चवां थी अछा मथां न कतार मुंहिंजा त इहे निड़ीअ ते न हुॾाए। करे छा छॾा मां मूंखे न झल। आमिर हाणे ॿुधाए छा थो चाहीं? बाबा साईं मां चाहियां थो त सालू वारी छोरी सां मुंहिंजी शादी थी वेंदी। करे थींदी बाबा साईं, जॾहिं त सुभाणे छोरी जी बुकी आहे बहावल वारे छोरे शहमीर सां। बुकी आहे, निकाह त कोन्हे पियो न। मां चाहियां थो त हुन खां पहिरियां मुंहिंजी बुकी पवे ऐं हू अचनि ई न। कोशिश कयूं था। कोशिश न बाबा साईं, कोशिश न। सालू तव्हां खां ॾाढो न आहे। घुरायो सालू खे ऐं ॾियोसि निड़ी ते लत। काॾे वेंदो? सालू त काॾे कोन वेंदो, पर मुंहिंजी आकड़ काॾे वेंदी? मुतोबा गई बाबा साईं, अॻिते ई मुंहिंजो कंधु तव्हांजे साम्हूं झुकियल आहे। हाणे कहे न कम जी ॻाल्हि। सुल्तान जी दादा। मां ऐं मीर हिते वेठल आहियूं, तूं वञ वञी सालू खे वठी आ। हा जेकॾहिं को बहानो करे न पातर हणी ते वठी अचांसि। हा दादा वञासि तो वठी थो अचांसि। बाबा साईं खणी जो चाचा सालू बुकी जी तारीख़ ॾेई वियो, पर पक करण लाइ चाची शहरू ॾे वञणु लाज़मी आहे। जेकर हुन खां पक न कंदासीं त पोइ चाची शहरू वॾो मसइलो कंदी, तव्हांखे त ख़बर आहे। हा बाबा चई सही पियो, इहा माई वॾी किनी आहे, इनखे मथे ते हथ रखणु लाज़मी आहे। बाबा शाम मां बि तोसां गॾु हलंदसि। अमां शाम तूं न हलजांइ, सुबुह जो हलजांइ बुकीअ ते। शाम तूं हीअं कर वञी पाड़े में सॾु ॾेई अच। न बाबा सॾु कोन लाहींदासीं, जसी चाची शहरू खां तूं पक नथो वठी अची। जे मूंखे अचण में देरि थी वञे ऐं सिज लही वञे त पोइ? बाबा साईं जल्दी अचण जी कोशिशि कजे, जेकर राति बि थी वञे न त पोइ ख़ैरु आहे। तूं अधी खे पाण सां गॾु वठी ऐं पाड़े में सॾु ॾेई अचिजो। अदा सिर्फ़ु पाड़े में सॾु ॾींदो, पूरे ॻोठ में न। अधी शादी जो सॾु पूरे ॻोठ में हलाईंदासीं, खैरनि सां रुॻो बुकी थी वञे ऐं शादी जी तारीख़ बदिलिजी वञे। पाड़े में सॾु ॾियणो आहे न त पोइ हिकिड़ी बस करणी पवंदी, लाज़मी न आहे जो 2-3 बसूं कयूं। बाबा तव्हां खैरनि सां मोटी अचो, शाम इहे सॾु हलायूं, पोइ सुबुह जो इहा सलाह करे वठंदासीं त हिकिड़ी गाॾी करणी आहे या 2 करणियूं या 3 करणियूं। तव्हां रुॻो खैर सां मोटी अचो। ईअं बि तुम्हारी ॻाल्हि सही आहे। चङो बाबा, हाणे मां हलां थो महल सां, तूं यादि करे शाम जो महल सां निकिरी वञो। हलो ताक़त दादा तोखे घुरायो आहे। दे ख़बर सुल्तान, वॾे बाबे सालू खे ख़ैर में यादि कयो आहे न। ओली मां रेस मुंहिंजी शादी कराईंदो, तूं हलंदे?
हाँ सालू, तुझी शादी करायूं, रुगो तू दादा वटि पहुच। सुल्तान हिन ते हथ हल्को रखजो, छाजे करे जो मुझे पाड़े जो आ। वरी जो मोटियो मूंखे दाह ॾिनी न, वरी आऊं आज़ार में अची वेंदुसि। बस हाणे बस ठाहियो रेस मूंखे बंदूक बहाई न त तोखे दाह कोन ॾींदुसि। सालू तोखे दादा बंदूक छो हणंदो? कहिड़ो गुनाह कयो आहे तूं? को बि ॾोह कोन कयो आहे तो कोन हणंदो बंदूक, या न फाटे। पोइ तुंबे खे हिते छो बीहारे बीठो आहीं? वञी रखी साडी ते त करेसि रेस वठ टुक। वढ टुक कंदो? मां को रेस जे घरां तो खावां छा जो मुंहिंजी वढ टुक कंदो? सालू तूं दादा जे लाइ जाए बकवास न कर। लीमो सिर्फ़ तोखे होश मो थो कढे, ऐं तूं होश में निकितो थो वञी। सही तो तव्हीं सुल्तान, हल त हलूं। हिते घणो बीहंदासीं न त हे लानती मूंखे माराईंदो रेस जे हथां। हल। ओ मोटी अची हाल हवाल ॾिजां सालू, मोटी अचिजां हाल हवाल ॾिजां, मता यादगिरी लही वञई। केतिरो इज़त ॾिनी माए, हाँ खट ते विहारियो माए, लख इज़त कई माए, पर तोखे इज़त रास न आहे। ओरड़ा सच चई आहिनि, सोरहाना सच चई आहिनि त कुत्ते खे कॾहिं बि सणबो टुकुर हज़म न आहे। भलिया कुत्ते खे मखण खाराए तॾहिं बि उल्टियूं कंदो, या वरी राति जो कंदो बिस्तर गंद। अकबर मां हलां थो घर, हिनजी इज़त कजोसि, अहिड़ी इज़त कजोसि जो हे ॾेहनि खे ॾस ॾे। हर 10-15 मिंट खां पोइ वक़्फे वक़्फे सां हिन खे नेरन कराइजोसि, एतिरो त ड्रव कराइजोसि जो हिन खे बाक़ी बुख न रहे ऐं ख़बर पवेसि त नवाब खान सां वफ़ादारी थींदी कीअं। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र न, हिनजी आकड़ ख़तम थी। तव्हां छा था सम्झो? तव्हां मूंसां ज़ुल्म कंदो ऐं मां नवाब खान सां गद्दारी कंदुसि? सरदार, इहा त ख़बर अॼु राति जो पइजी वेंदी ऐं मां पंहिंजो बयानु मटाए छॾींदुसि। इहा तव्हांजी भुल आहे। बयानु न मटाईंदे त पोइ कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? 2 तारीख़नि ते तोखे छॾींदासीं कोन। हाणे जज साहब तोखे कूड़ो करे केसी ख़ारिज करे छॾींदो। हिनजी ज़रूरत कोन पवंदी सलीम, ही पाण बयानु मटाईंदो जीअं गुलण मटायो। तव्हां सभिनीनि खे गुलण जहिड़ो सम्झियो आहे? अड़े तूं ठाउको मुड़ साईं, हा न? केरु थो चवे त तूं गुलण जहिड़ो आहीं? सलीम, केॾो बि ठाउको छो न हुजे, पर सजावल खान चङनि भलनि खे भोरण ॼाणे थो। तव्हां मूंखे न, भित खे कुटींदो, भित खे। भली तव्हां ज़ोर लाए ॾिसो ऐं नेठि बेज़ार थी मुंहुं मां हथु कढंदो। बाबा तूं अम्मा खे साण करे सोट सिजावल खान ॾे वञ ऐं हाकमज़ादीअ जी घुर कर मुंहिंजे लाइ। ठीकु आहे पुटु, जेकॾहिं इन रिश्ते सां 2 ख़ानदान गॾजनि था त इन खां बहितर ॿियो छा थींदो? मां इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ आहियां। लाला ख़ानदान खे गॾु करण जी न, पर सिजावल जे सिर खाइण जी ॻाल्हि थो करे। जेको कुझु थी गुज़रियो, छा तूं उनखे विसारे नथो सघीं? बाबा अम्मा खे छॾ, मूं सभु कुझु विसारे छॾियो आहे। पुटु तूं तबाही जे तरफ़ पियो वञी। रुगो सिजावल कोन मरंदो, असांजो घर बि बर्बाद थींदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त रिश्तो ई घुरण कोन था हलूं। बाबा तूं अम्मा जे ॻाल्हियुनि में ध्यानु न ॾे, जेको मूं तोखे चयो आहे न उॾे ध्यानु कर। तव्हां सम्झो नथा ॻाल्हि खे। जेकॾहिं इहा ॾाइण हिन घर में ईंदी न त मुंहिंजो जीअण हराम कंदी। जेकॾहिं तोखे शादी करणी आहे त मां तुंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हियां थी। तूं हाकिमज़ादी जी पचर छॾ। अम्मा मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, शादी कंदुसि न त हाकिमज़ादीअ सां कंदुसि। त मूंखे अॼु हर हाल में रिश्तो घुरण लाइ वञणो पवंदो। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। तूं पंहिंजे पुट खे सम्झाई नथो त इन ज़िद तां लही वञे। लाला ज़िद ते चढ़ियो आहे, हाणे कतई कोन रहंदो। हलो, मूं ॿुधो आहे त तूं पाण वारी छोरी जो रिश्तो बावल जे छोरे सां कयो आहे। हा बाबा साईं, सही ॿुधो अथव।
कंहिंजी इजाज़त सां। कंहिंजी इजाज़त सां? मां कुझु सम्झ सघो न बाबा साईं। छोकिरी मुंहिंजी आहे त मूंखे वरी कंहिंखां इजाज़त वठणी पवंदी। ॿिए कंहिंखां इजाज़त वठी आहे या न वठी आहे, पर सालू घटि में घटि मूंसां त सलाह करी आहे न। तोखे त ख़बर आहे न त बावल ई असांजी दुश्मनी पई थी हले। पर बाबा साईं हिन रिश्ते में तव्हांजी दुश्मनीअ जो कहिड़ो तालुक? छो तालुक न आहे? जॾहिं मिटी कंदो त हिते बहावल वारनि जो अचणु वञणु थींदो। असांखे हिक ॿिए जा बूथ कोन था वणनि ऐं सुभाणे हिक ॿिए जे साम्हूं अचो ऐं तूं मैं में बंदूकूं खजनि, खून थियनि। हुनजो ज़िम्मेवार केरु आहे? इहो बाबा साईं इहो त मूं सोचियो ई कोन हो त नतीजो इहो निकिरंदो। हाणे त ख़बर पई न, कोन सोचियो ई न, हाणे त सम्झ में आई। ख़बर त पइजी वई बाबा साईं, पर असां हिक ॿिए खे ज़ुबान ॾेई वेठा आहियूं। हाणे उन्हनि खे जवाब कीअं ॾियां? बहावल वारनि खे जवाब ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे का। उन्हनि खे पाणे ई ख़बर पइजी वेंदी। तुंहिंजे घर जो तयारी करे वञी। अॼु शाम असां वारीअ छोरीअ ते मीर जे नाले जी पोती विझंदासीं ऐं वनवा में ॿियार वेंदासीं। जॾहिं इहा ख़बर बहावल वारनि खे पवंदी न त तो तरफ़ अचण जी तकलीफ़ कोन कंदा। इहो त सरासर ज़ुल्म आहे बाबा साईं। बसि हाणे बसि, छो तो ज़ुल्म कयाड़े? हा, ही छोरो को अंधो आहे, मंडो आहे, लूलो आहे, लंगड़ो आहे। मां त वारी छोरी जे मथां ज़ुल्म थो कयां पियो। हाणे ॾिसी छा थो डराणे? अॼु शाम मां पाण बुकी विझण ईंदुसि। जेकॾहिं का बि गड़बड़ कयव पाण तव्हांजूं क़बरूं उते ठाहींदुसि। हलो वञ चाहिए हलो। अॼुकल्ह हाकमज़ादी चाचा वारनि जे घर ॾाढा चकर थी हणे। तूं छा थी चाहीं त उहो न वञे छा? मुंहिंजो मतिलबु इहो हरगिज़ न आहे, पर हुनजे वञण में केरु नथो लॻे। अदी छा कंदी वञी? वञी मुंहिंजे लाइ खॾो खोटींदी? कंहिंसां गॾिजी? चाचा सां या लाला सां? हुनजे बारे में मां कुझु बि नथी चई सघां, पर जेको मूं ॾिठो उहो तोखे ॿुधायो। वरी सुभाणे चवीं हा अहिड़ी का ॻाल्हि हुई पहिरियां मूंखे ॿुधाई हा। जेकॾहिं अदी लाला वारनि सां मिली कार थिए थी, इन मां ज़ाहिर आहे त उहो वज़ीर खे पंहिंजे दिलि मां नाहे कढी सघी। जेकॾहिं मुंहिंजो अंदाज़ो सही बीठो त उहा असां लाइ ख़तरनाक साबित थी ऐं पोइ अदी खे सम्झाइणो ई पवंदो। जेकॾहिं नथी सम्झे त पोइ मजबूरानो उनखे हटाइणो ई पवंदो। छा तूं पंहिंजी भेण खे मारी दे? सच पुछी त ॻोठ वारनि जी बदनामी जो जेकॾहिं भउ न हुजे हा त जेनी मूं वज़ीर ऐं अदी खे गॾु ॾिठो हो मां हुन ॿिन्ही खे उन ॾींहुं मारिया। ख़ुदा कंदो त हाकमज़ादे जी दिलि में अहिड़ी का बि ॻाल्हि न हूंदी जंहिंसां तोखे ऐं हिन घर खे नुक़सानु पहुचे। अदा जी सोच मां साफ़ ज़ाहिर आहे त हू मूंखे केॾीमहिल बि मारे सघे थो। इन खां पहिरियां जो अदा को क़दम खणे मूंखे हितां शादी करे वञिणो पवंदो। जेकॾहिं लाला खे पछताचे ऐं हाकमज़ादी सां हू शादी करे त पोइ? हाणे घणी देरि थी चुकी आहे महिरो। मूं हुननि जे दर ते घणियूं जुतियूं वसायूं। हाणे इहो ई मुनासिबु आहे त अदी जो रिश्तो कंहिं धारे में कजे। हाणे त अदी जो रिश्तो मां कॾहिं बि कोन ॾींदोसां। भली चाचा वारा खणी मुंहिंजे घर छो न लॻी अचनि। मां दुआ कर वञा थो वॾे ॻोठ माई शेरू खे राज़ी करण। जे न वेंदुसि न त भाणे फूकजी वेही रहंदो ऐं मानी बि कोन खाईंदो। चवंदो त बाबो वियो ई कोन। चाचो सालू सुभाणे बुकी जी तारीख़ ॾेई वियो आहे ऐं तूं चाची शेरू खे ईअं चइजांइ त असां सॾ हलाए छॾिया आहिनि। मतां चवेसि त मां तारीख़ वठण आयो आहियां त चाची शेरू खाए पलटी। मां ॿार न आहियां इहा वञी ॻाल्हि कंदोसांसि। माई शेरू खे चवंदुसि त सालू आयो तारीख़ ॾेई वियो आहे पर मां कंहिं कमकार सां हितां गुज़रियुसि सो मां चयुमि त सलाम दुआ कयो वञा
ठीकु आहे बाबा, मोटणे कजांइ। सजलण खां अॻु में मां पुॼी वेंदुसि। ये देर मदार थी वञे न, तूं परेशान न थी जाए, अलाह ख़ैर कंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।